जलायो आए वयो जीवन जे अणागिन राहुन ते हिम्मत न कॾहिं बहारी सी मंज़िल जे तसवुर डट ॾिनू कदमन खे वधायो आहे वयो यार ऊंदा हिन में अरशद हुन जे दागन खे जलायो आहे लका साहब ॻाल्हि इहा आहे त मां हाजन साहब जी ॻाल्हि खे अॻिते वधाईंदो हलां त नाअहल असांजो माली आहे कांवन खे इजाज़त कां जी नाअहल असांजो माली आहे कांवन खे इजाज़त कां जी हर शाख ते चिबरो वेठो आहे अंजाम गुलिस्तान छा थींदो हाजन साहब ॻाल्हि इहा आहे त हिन पाकिस्तान प्यारो पाकिस्तान माय लवली कंट्री पाकिस्तान हिन प्यारे पाकिस्तान जे माण्हुनि सदाई वोट सरमाएदारनि जागीरदारनि टूटनि सूटनि खे ॾिना आहिनि जेसी ताईं इहे माण्हू हिन पाकिस्तान जा हिन धरतीअ जा हिन पंजाब जा हिन सिंध जा हिन बलोचिस्तान जा हिन KPK जा हिन गिलगित बल्तिस्तान जा आलमनि खे नचूं ॾींदा जेके तॾहिं ते वेही करे दर्स ॾींदड़ आहिनि जेके तॾहिं ते वेही करे काल अल्लाह काल रसूल जो सबक़ पढ़ाइनि था जेके हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो दीन पुॼाइनि था मां तव्हांखे ॿुधाईंदो थो हलां त हिन माण्हुनि जे मसइलनि खे आलम ई सम्झनि था पोइ एसीअ में वेहण वारो जीअं हाजन साहब ॿुधायो एसीअ वारे खे कहिड़ी ख़बर आहे उनजो घर एसी उनजी गाॾी एसी उनजी वाइफ एसी उनजो उथण एसी उनजो वेहण एसी उनजी हर शइ एसी उनखे कहिड़ी ख़बर आहे त ग़रीब खे अटो घणे में किलो मिलंदो आहे ग़रीब कीअं थो पंहिंजो पेट जेको आहे पाले जेसी ताईं असां सभु गॾिजी करे ऐं आलमनि खे वोट ॾींदासीं ग़रीबनि खे वोट ॾींदासीं जेके 5 वक़्त असांखे निमाज़ पढ़ाइनि था ऐं हर वक़्तु असां सां गॾु आहिनि उहे असांजे सूरनि खे असांजे ॾुखनि खे उहे सम्झी सघनि था इहे सरमाएदार ऐं जागीरदार इहे वक़्त जा ॾेखारण वारा हिकिड़ा सिक्का आहिनि जेके तव्हांखे ॾेखारनि था तव्हांखे ख़रीद कनि था जेसी ताईं असां पंहिंजो पाण खे न बदिलाईंदासीं तेसि ताईं सिस्टम तब्दील न थींदो असांजो मुल्क असांजी धरती असां वटि साईं सोन जा जबल असां वटि कोयलो असां वटि समुंड असां वटि स्टील मिल असां वटि 4 मौसमूं असां वटि पाणी असां वटि कणक असां वटि सायूं सभु कुझु बाग़ात आहिनि असां पोइ बि पहुची आहियूं इन जो वजह इहो आहे त असांजा जेके हुकुमरान आहिनि उहे नाल आहिनि साईं मां लका साहब हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त हिते जेके दोस्त लाइव आहिनि पूरी धरतीअ खां ऐं ॿाहिरनि मुल्कनि खां उन इज़हार साहब जे पंहिंजो ख़िदमत में गुज़ारिश कई आहे ऐं मां बि तव्हांखे ख़िदमत में गुज़ारिश कयां थो हुननि चयो आहे त अॼु मोरड़े मीरबर जे ॻोठ कराचीअ में ही प्रोग्राम हले थो शरीफ गबोल साहब जी वफ़ाक़त ते ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे इन में तव्हां शहीद इस्लाम शहीद मस्जिद उनखे तव्हां कॾहिं बि न विसारियो ऐं ज़रूरु हिकिड़ो शेर तव्हां ज़रूरु पढ़ंदो जेको शहीद इस्लाम जे नाले ते कंदो जेके दोस्त लाइव आहिनि मां उन्हनि खे ॿुधायां थो पक थो ॼाणायां त इंशा अल्लाह ताला कुझु घड़ियुनि में शहीद इस्लाम जे लाइ असांजो भाउ इज़हार ज़रूरु इज़हार करणु फरमाईंदा असांजो दोस्त हैदराबाद जो साईं सोशल वर्कर मूंखे लिफ्ट न ॾींदड़ शेख कोहिस्तानी साहब जन में हिते आया आहिनि असां उन्हनि खे भली कार चऊं था हा साईं उनखे भली कार चऊं था सलीम साहब इहो पंहिंजो शेख अब्दुल्ला कोहिस्तानी जी जी साईं तमामु वॾो हिकिड़ो समाजी दुनिया जे अंदरि नालो आहे ऐं सुञाणप आहे न सिर्फ़ु कोहिस्तान जी बल्कि हिन थर जे अंदरि असांजे हैदराबाद डिवीज़न मीरपुर ख़ास डिवीज़न जे अंदरि कराची जे अंदरि ग़रीब माण्हुनि जा जेके हिन मसाइलनि ते तवजो ॾिनो आहे ख़ुशूसी तौर ते दिलि जा मरीज़ या अहिड़े नमूने सां लट चप कचनि या अहिड़ी क़िस्म जी खोड़ सारी बीमारियूं आहिनि उन्हनि खे खणी करे इस्पताल ताईं पहुचाइण उनजा ख़र्च पंहिंजे अब्बास फाउंडेशन जे तरफ़ां करणु इहो तमामु वॾो कमु जेको करे थो पियो ऐं समाजी कमु करे थो पियो अलाह उनखे जेको अजर ॾींदो शहीद इस्लाम जी ॻाल्हि निकिती आहे यकीनन इज़हार मां असां या तवक़ो उमेद रखूं था पिया अलाए छो शहीद जो भाव आयो हेॾे त मूंखे वरी शहीद जे बचड़नि जी बि ख़ुशबू पई आहे
बच्चन जी भी खुशबू आई त को पैसा को आई उहे साईं इटलीअ को तव्हांखे ॾिसी रहिया आहिनि ये चइजो वाहिद साहब जन इटलीअ को उहे ॾिसनि सा दुनिया ते ॼण ग्लोबलाइज लगी पई हा आहे सॼी दुनिया गॾी पई आहे साईं मोबाइल ते कमाल करे छॾियो आहे कमाल करे छॾियो आहे उहो उतां ॾिसे पियो वरी पगदार पुट जी बि असांखे वॾा इंतज़ार आहे सुभान अल्लाह हा हुनखे चवो त हुई छा साईं दावत ही बचाऊं असां हुनजा सुभान अल्लाह वरी को कौड़ो सच चवण अचे सलाम हुजे हा सलाम आखिरकार पग हुन ते पग त वॾो आखिरकार पगदार पगदार हुबदार पगदार हुन ते पग आहे हुनखे सार लहणी आहे सार लहणी आहे पंहिंजे बच्चे जी सार लहणी आहे तो ॿुधूं वरी सार खां इज़ार ॿुधूं साईं असांखे सारो बिल्कुल साईं बिल्कुल साईं सारोणियूं अचनि फकीर साईं पियूं बिल्कुल बिल्कुल मुझे साईं इकबाल अहमद सुमरो साहब या गाल बिल्कुल मां कमेंट्स बि ॾिठी फरमाद जेका साईं कई ऐं हर कचहरी असांजी जेका आहे मच मथां सच कचहरी में अल्लामा शहीद तज़किरो ऐं हुन खां अलावा उनखे शेर बि अलहमदुलिल्लाह ज़रूर थींदा आहिनि तो मां हे इंशाअल्लाह हिकिड़ो हे शेर चवां थो हुन खां पोइ साईं अॼोकी कचहरी जेकी आहे शहीद इस्लाम जे नाम कयूं था थी वई साईं थी वई बिल्कुल शरीफ साहब साईं भाऊ जो पुराणो दोस्त बि रहियो ऐं पुराणो जमात जो ख़िदमतगार बि आहे ठीकु आहे न साईं हाँ साईं इज़ार साहब इज़ार फरमायो साईं जे तो साईं जेके दोस्त